त घारियूं खुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध जॾहिं तोहफ़नि जी बरसात वसंदी सिंध टीवीअ ते दुनिया ॾिसंदी हाँ जी तेरा मिठा मोर माण्हू हिन सिंध जा अस्सलाम वालेकुम खुश आमदीद भली करे आया जी आया नू पखेर आगले हाँ साईं भली करे आया भली करे वरी महिरबानी बहरहाल जेके भी हुते महिमान आयल आहिनि दमादम सिंध में सभिनी खे दिलि जी गहराइनि सां सिंध टीवी जी सथी तरफ़ां ऐं पूरी मैनेजमेंट जी तरफ़ां तव्हांखे भलीकार कयूं था। अवां पहिरीं सभिनि खां पहिरीं इहो ॿुधायो त असांजी नई ऑफिस असांजो नओं सेट अवां खे कीअं लॻो इहे तव्हां ताड़ियूं ॿुधाइजो। सिंध टीवी जो ऐं दमादम जो इहो ई हमेशह मक़सदु रहियो आहे त असांजे प्रोग्राम में जेको ईंदो जीते भले हारे इनाम सभिनी लाइ आहिनि ऐं अवां हिते आया आहियो तव्हांजा असां तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं। प्रोग्राम जी शुरूआत आहे हलंदासीं काफ़ी सालनि खां पोइ आया आहियूं वरी अवां सां जुड़ंदासीं हिकु दफ़ा तव्हां ज़ोरदार ताड़ियूं वॼाईंदा हिन ब्रांडिंग जे लाइ जंहिं असांखे साथ ॾिनो आहे। ही आहिनि त असां आहियूं ऐं असां आहियूं त ही आहिनि त पेट्रोल घणे किलो थी वियो घणे लीटर थी वियो पेट्रोल 100 ॻाल्हि त हिकिड़ी आहे। अच्छा ही जेका असां बाइक आहे न इहा बाइक पेट्रोल ते कोन हलंदी आहे इहा सिर्फ़ु हिकिड़े चार्जिंग ते हलंदी आहे। हिन में को ऑयल कोन चेंज थींदो आहे हिन में का मेंटेनेंस कोन थींदी आहे। जीअं तव्हां पंहिंजे घर जूं शयूं चार्ज कंदा आहियो ईअं सिंपली तव्हां हिनखे चार्ज कयो ऐं गाॾी हलायो का परवाह न को धुओं न को पॉल्यूशन न माहौल दोस्त आहे। ई बाइक वारे जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं दीजियूं। ई बाइक वारा हमेशह अवां जे लाइ ई बाइक मोटर्स वारा हमेशह अवां जे लाइ हिकु सुठो पैगाम खणी आया आहिनि। सिंध पाकिस्तान जो वाहिद सूबो आहे जंहिंमें वॾनि शहरनि में आबादी आहे जेके पंहिंजी ज़रूरतूं पूरियूं करण जे लाइ ॾींहुं राति जाखोड़े रहिया आहिनि। शहरनि जे सफ़र खे आसान बणाइण जे लाइ ई बाइक स्टोर कराची खणी आयो आहे मुख़्तलिफ़ मॉडल्स जूं 2 ऐं 3 व्हील्स इलेक्ट्रॉनिक ऑपरेटेड बाइक खणी आया आहिनि। प्रोडक्ट माहौल दोस्त जंहिं लाइ न पेट्रोल जी ज़रूरत आहे न वरी कंहिं मेंटेनेंस जी ज़रूरत आहे। इहा घरेलू बिजली ते चार्ज थींदी आहे ऐं रोज़ाने जी बुनियाद ते इस्तेमालु करे सघो था। ई बाइक स्टोर सिंध वासी जे लाइ माहौल दोस्त ऐं ॿीड़ी क़ीमत में सफ़र करण लाइ सहूलियतूं फराहम करण जे लाइ किरदारु अदा करे रही। ई बाइक जूं ख़ासियतूं ई बाइक महफ़ूज़ लीड एसिड बैटरी सां गॾु लीड आहे घरेलू बिजली ते चार्ज थींदी आहे। इहे बैटरियूं 4 खां 5 कलाकनि खां में फुल थींदियूं आहिनि। हर बाइक सां गॾु हिकु इलेक्ट्रॉनिक चार्ज ॾिनो वेंदो आहे। ई बाइक हिकु चार्ज ते घटि में घटि 45 खां 50 किलोमीटर वधि में वधि 100 किलोमीटर हले थी। ई बाइक्स ॿिनि ॼणनि में वेहण जी गुंजाइश आहे। ई बाइक में पेट्रोल विझण जी ज़रूरत न आहे न मेंटेनेंस जी ज़रूरत आहे। बाइक हर रोज़ को ख़र्च नथी घुरे। तव्हां बिजली ते चार्ज कयो हिकु महीने में सिर्फ़ु इज़ाफ़ी रक़म 250 खां 300 हूंदी आहे। सभई बाइक्स जा जेके टायर आहिनि उहे ट्यूबलेस आहिनि ऐं गॾोगॾु ई बाइक स्टोर ख़ालिद बिन वली रोड ते मौजूदु आहे। हिकु दफ़ा ज़ोरदार ताड़ियूं ॾिजो। ही बाइक्स ही अवां जे लाइ इनाम आहे ऐं असां सां गॾु ताउन आहे जेके अवां जे लाइ गिफ्ट्स खणी आया आहिनि। GFS बिल्डर एंड डेवलपर्स इन लाइ ज़ोरदार ताड़ियूं थींदियूं। ऐं असां सां गॾु ताउन कयो आहे एनेक्स हर घर जी ज़रूरत एनेक्स ज़ोरदार ताड़ियूं थींदियूं। एनेक्स होम अप्लायंसेस हर घर जी ज़रूरत।
ई बाइक स्टोर कराची एक दफ़ा ॿीहर ज़ोरदार ताड़ी थींदियूं। असां ताउन आहे नेल्सन पेंट्स, यही तो है जिंदगी का रंग, नेल्सन पेंट्स। ॿियो असां सां गॾु ताउन आहे वकार बिल्डर एंड डेवलपर, इन लाइ बि ज़ोरदार ताड़ी थींदियूं। हाँ जी, तव्हांखे आइस्क्रीम खाराईंदासीं। त असां सां गॾु ताउन आहे ईगलू वारनि, ईगलू लाइ ज़ोरदार ताड़ियूं। ईगलू द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स, ऐं ही अवां जे लाइ इक्लियर जो हिकिड़ो बहितरीन हिकिड़ो टेस्ट खणी आहिनि, जंहिंमें चॉकलेट एंड कैरेमल एंड फैंटेसी आहे। ही आइस्क्रीम अवां खे खाराईंदा। हिकु दफ़ा ज़ोरदार ताड़ियूं ईगलू लाइ। तव्हांजे वेझे स्टोर ते दस्तियाब आहे, तव्हां आसानी सां वठी सघो था। ऐं गरुवर असां सां ताउन आहे क्विस, क्विस वारनि जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं। क्विस ऑल टाइम रिफ्रेशिंग, क्विस आइस्क्रीम सिरप ऐं हिन जा जूसेस बि आहिनि, शरबत बि आहिनि। क्विस ज़ोरदार ताड़ियूं। क्विस ॿारनि जे लाइ बहितरीन टॉफियूं ऐं ज़बरदस्त क़िस्म जा चॉकलेट असां सां गॾु खणी आया आहिनि। उनमें ताउन आहे, असां सां गॾु आहे स्वीट हिल्स, हिन जा ज़ोरदार ताड़ियूं थींदियूं। अच्छा, फर्स्ट टाइम केरु आयो आहे? पहिरियों चक्कर केरु आयो आहे? मां सोचां थो त हींअर ई तव्हांखे ॾेई रहा, पर हिन फ्लेवर जो नालो ॿुधाईंदा फ्लेवर कहिड़ो आहे। हे पासे में आहे। फ्लेवर जो नालो छा आहे? QNN फ्लेवर्स। कहिड़ो आहे? QNN फ्लेवर्स। ऐं ही ताउन आहे असां सां गॾु QN फ्लेवर्स। रखे मां खे ख़ुशि। ॾियां थो, फर्स्ट टाइम आयो न, तव्हांखे ॾियां थो। ज़ोरदार ताड़ी ॾींदियूं QNN फ्लेवर्स खे। अच्छा, हिते कुझु अहिड़ा माण्हू आया आहिनि जेके पांडा केमिकल जा विनर रहिया आहिनि। पांडा केमिकल यूज़ कयो आहे? ओ चाचा, पोएं साल खड़ी हुई न। पांडा केमिकल जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं। सफाई और हिफाजत के साथ साथ पांडा केमिकल्स। चांहि त ज़रूरी आहे, ऐं चांहि आहे त बेस्ट आहे। ऐं चांहि कहिड़ी आहे? कोहिनूर टी। एतमाद है तो सब कुछ है, कोहिनूर टी। ऐं असां सां ताउन कयो आहे ए ब्यूटी क्रीम। ए ब्यूटी क्रीम जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं। ए ब्यूटी क्रीम, ए ब्यूटी क्रीम ब्राइट फेयर एंड ग्लोइंग आहे। ज़बरदस्त क़िस्म की क्रीम आहे, ज़रूर इस्तेमाल कजो। ए ब्यूटी क्रीम जेका रंग गोरा करने के लिए वाली वाहिद ब्यूटी क्रीम है। असां सां ताउन कया है ग्रीन केमिकल पाकिस्तान। ज़ोरदार ताड़ियूं। ग्रीन केमिकल पाकिस्तान। हाँ जी, ग्रीन केमिकल पाकिस्तान। ऐं ग्रीन केमिकल हिकिड़ो ख़ासि खणी आया आहिनि, हिकिड़ो न्यू ख़ासि लेमन ग्रीन डिश वॉश लिक्विड, बर्तनों की जगमगाती सफाई के लिए। ज़ोरदार ताड़ियूं। ग्रीन केमिकल पाकिस्तान। ॿियो खणी आया आहिनि असां सां गॾु आहे नेक्स्ट जनरेशन मीज़ान LED। ज़ोरदार ताड़ियूं। मीज़ान LED एनर्जी ब्रांड ऑफ अवार्ड 2020 मीज़ान लाइट्स के साथ अब होगा पाकिस्तान। ज़ोरदार ताड़ियूं। ऐं ॿियो गॾु गॾु असां सां ताउन कयो आहे खूब रूप ब्यूटी क्रीम। ही हिन लाइ ज़ोरदार ताड़ियूं। हाणे फार्मूला क्रीम खां तव्हां आज़ादु आहियो, तव्हां आराम सां इस्तेमालु करे सघो था, जंहिंमें डार्क स्पॉट्स ऐं सर्किल्स सां ख़तमु करे सघो था। ऐं ज़ोरदार ताड़ियूं सभई हिन ब्रांड्स लाइ। माइक ॾियो। पहिरियों चक्कर केरु आयो आहे? साईं वठो, इलाही देरि खां मथे विया, इशारो कयो। हा साईं, अव्हां जो नालो? हा, सदा हुसैन भट्टी। भट्टी साहब, किथां आया आहियो? बिटाईबाद। असिल किथां जा आहियो? लाड़काणो। हुजे नाणो? गुम लाड़काणो। गुम लाड़काणो। सवाल पुछां? उहा कहिड़ी शइ आहे जेका शइ खाईंदी बि कोन्हे, पीअंदी बि कोन्हे, ऐं तव्हांजे घर जी हिफ़ाज़त कंदी आहे? गिफ्ट ॾींदो अथव? छा खपंदव? मीज़ान LED ॾियां? घर घर। हाँ? घर घर?
घर जो तो हिफ़ाज़त करे थी उहा कहिड़ी शइ आहे? हलो ठीकु आहे, असां तव्हांखे ॾियूं था। तव्हांजो जवाबु बिल्कुलु सही न आहे। तव्हांखे मीज़ान LED बल्ब ॾियूं था तव्हांखे, ऐं इन Thank जो you. जवाबु इहो आहे जेको आहे उहो आहे तालो। अवांजो ऐं असांजो साथ आहे, हूंदो ई रहंदो। जेके घर में ही प्रोग्राम ॾिसनि पिया, अवां जे लाइ बि सरप्राइज़ आहे। दमादम सिंध अवां जो बि ख्यालु रखे थी। तव्हां असां सां जुड़ियल हुजो, असां अवां सां गॾु जुड़ियल आहियूं। ऐं प्रोग्राम जो नालो छा आहे? दमादम। ऐं ब्रेक खां मोकिलियो असांखे प्रोग्राम में। जो तघारियूं खुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध। वेलकम बैक। खुश आमदीद कंदासीं अवां खे दमादम सिंध में। ऐं जेके हाणे आहिनि साईं, तव्हांखे बि दिलि जी गहराई सां भलीकार कंदासीं, वेलकम। ऐं थोरो रस्ते में ज़ाहिर आहे थोरो ट्रैफिक वैफिक हूंदी, तंहिंजे करे अॼु छुटी जो ॾींहुं आहे, छंछरु जो ॾींहुं आहे, त थींदो रहंदो आहे, को मसलो कोन्हे। महिमान आहियो, असांजे प्रोग्राम में आया आहियो, त तव्हांखे असां ईअं त ज़ाहिर आहे जेको महिमान ईंदो आहे त उनखे त ख़ाली पेट या ख़ाली हथ सां ई महिमान नवाज़ी हूंदी आहे। त क्विज़ जूस वारनि ऐं क्विज़ आइसक्रीम सिरप वारनि तव्हांजे लाइ हिकु बहितरीनु जूस अव्हां जे लाइ मोकिलियो आहे, जेको असां तव्हांखे पेश कंदासीं। खणी जो बाद जूस असांजे सभिनी महिमाननि खे पीआरियो जेके हिते आहिनि, ऐं ज़ोरदार ताड़ियूं थींदियूं असांजे हिन क्विज़ जूस वारे जे लाइ। खोले ॾियो, सभिनी खे ॾियो, सभिनी खे ॾियो क्विज़ जूस, सभिनी खे ॾियो। सबको मिलेगा बहुत सारे क्विज़ जूस, असांजे महिमाननि खे ॾियो जेके बि आहिनि। ऐं क्विज़ जूस वारा हमेशह अव्हां जो ख्यालु रखंदा अचनि था, ऐं क्विज़ ऑल टाइम रिफ्रेशिंग आहे। ऐं हिन जा खोड़ सारा फ्लेवर आहिनि, जूस आहिनि, जंहिंमें ऑरेंज मैंगो आहे, ऐं फ्रूट पंच आहे, ऐं एप्पल आहे। हा जी, सभिनी खे ॾियो, सभिनी खे ॾियो, सभिनी खे ॾियो क्विज़ जूस। जूस पियो, थोड़ा थधा थियो, पोइ वरी थोरो एनर्जी हासिल करे पोइ वरी तव्हां खां असां गेम खेॾंदासीं। पर हाणे जेका गेम आहे, पहिरीं जूस ॾेई वठो आराम सां, सभिनी खे ॾियो। क्विज़ जूस वारे जो ताउन असां सां गॾु आहे। ॿिया बि ॾियोनि, ॾेई छॾोनि, हेॾा जो, हेॾा जो, हेॾा जो, बसि। हलो हाणे तव्हांखे ॿिया जूस तव्हांखे असां वरी ॾियूं था, पर हिन वक़्तु गेम आहे नेल्सन पेंट से ताउन सां, ठीकु आहे। ऐं बेबी रिटल गेम जो नालो आहे। पर छा पहिरीं असां इहा गेम मर्दनि खां करायूं या औरतुनि खां खेॾायूं? चवंदा त लेडीज़ फस्ट, इहा हक़ीक़त आहे, लेडीज़ फस्ट। करिणो कुझु ई कोन्हे, ॿिन्ही हथनि में तव्हांखे पंहिंजूं बोतलूं खणणियूं आहिनि, ऐं इनखे घुमाइणो आहे। हिकु खां 1.5 मिंट जो तव्हांखे असां टाइम ॾींदासीं, ठीकु आहे। तव्हांखे 80 मिंट ॾींदासीं, घणा? 80 सेकेंड्स ॾींदासीं तव्हांखे असां। 80 मिंट में त प्रोग्राम पूरो थींदो, त तव्हांखे असां 80 सेकेंड ॾींदासीं टाइम। ऐं इन जे लाइ नेल्सन पेंट वारनि असां सां गॾु ताउन कयो आहे। त सभिनि खां पहिरीं असां घुराईंदासीं, आ जाइए मेरी बहन, ठीक है, आ जाइए मेरी बहन भलीकार। आई ब्यो 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 ब्यो, आ जाए मेरी बहन, आप आ जाए। नेल्सन पेंट्स, यही तो है जिंदगी का रंग। नेल्सन पेंट्स लगाइए, अपने घर को खूबसूरत कीजिए, और जितना अच्छे रंग होंगे उतना अच्छा घर होगा। माइक ॾियो हिननि खे, अदी वारनि खे, ऐं हिननि जो इंट्रो थींदो। असां सलाम दुआ कंदासीं पहिरीं त। जी जी, आ जाइए बाजी, आ जाइए जी। तू मुरे जी ना। हाँ जी, अवां जो नालो? समीना। कहाँ से आई बाजी आप? कुरंगी। करीब है, कुछ खाने के लिए लेके आइए? सेकंड टाइम आऊंगी तो लाजमी लेके आऊंगी आपके लिए कुछ भी। क्या लेके आएंगे? टिक्के? बिरयानी ले आऊंगी इंशाल्लाह। चलिए बिरयानी। थैंक यू, आप आए यही हमारे लिए बहुत है। और आज आप पहली बार आई हैं प्रोग्राम में, थैंक यू सो मच। बाजी को माइक दीजिएगा। बाजी आपका नाम? सायका। सायका। सादिया? सायका। सायका? जी। सायका? हाँ। सायका के मीन्स क्या है? नहीं। पता नहीं। मेरा नाम शायके, ये सिर्फ थोड़ा आ गया सायका। हाँ। तो शायकी मीन्स शायकी नहीं होती, क्रिकेट की शायकी होती है। सायका की मीन्स जरूर बताइएगा, वरना मैं आपको नाम दूंगा जरूर। बाजी को दीजिएगा। बाजी आपका नाम क्या है? नसरीन? महरीन? जबीन? क्या नाम है बाजी आपका? नाहिद। नाहिद। नाहिद जी। चले जी, अचो। सभिनि खां पहिरीं असां समीना बाजी खे घुराईंदासीं। त समीना बाजी, गेम सिंपल आहे।
ॿिन्ही हथनि में तव्हांखे ही बॉटल्स खणणियूं आहिनि ऐं दोनों पकड़नी है और 80 सेकंड्स आपको हम देंगे। जी 2-3 बाल आ गए, अभी छोड़ दीजिए। जब आपका काउंटडाउन स्टार्ट हो फिर चले जी, आपका टाइम और आपका काउंटडाउन ऐं तव्हां जो टाइम शुरू थे तो हाणे। हाँ जी, वाह बाजी वाह। नेल्सन पेंट से तव्हां सां ही गेम तव्हां ॾिसी रहिया आहियो। जेकॾहिं प्रोग्राम में अवां शामिल थियणु चाहियो था त गेम खेॾणु चाहियो था बेबी बैटल त तव्हां शामिल थी सघो था। स्क्रीन ते हिन नंबर ते तव्हां कॉल करे सघो था ऐं ताउन आहे नेल्सन पेंट, यही तो है जिंदगी का रंग। अजी माना यकता चपड़ी बजाए। अभी 80 सेकंड आपको दिए गए, चलते ही स्टॉप कीजिए, स्टॉप करेंगे। चले बाजी थक गई, चलते जाइए बाजी। चले जी, टाइम बताइए सर जी। अबे है बहुत है, चलते जाइए। हाय नहीं बाजी रुकाइए बात। नेल्सन पेंट्स, यही तो है जिंदगी का। हेलो स्टॉप बाजी। सिर्फ हिकिड़ो रहिजी वियो, ठीक है ना बाजी। थक गई, 80 सेकंड खत्म ही हो गए। आ जाइए बाजी साइका, आ जाइए आप। बाजी तो थक गई बाजी सबीना। अभी आपका टाइम, एक मिनट बाजी, एक मिनट। हमें एमसीआर से, हमें कंट्रोल रूम से हो गए। हमारे बेहतरीन कैमरामैन है सलमान रिंस साहब, डीओपी। इनके लिए बहुत सारी तालियां बजाइए। ये हमारे बहुत सारे अच्छे वीडियोस, प्रोमोस, जो भी शोज होते हैं यही करते रहते हैं। तो सर जी साइका बाजी, आपका टाइम, आपका काउंटडाउन स्टार्ट थे तो हाणे। नेल्सन पेंट से तव्हां सां ही सेगमेंट तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं हिन वक़्तु अदी साइका आहे ऐं तव्हांजो 80 सेकंड असां अव्हांखे ॾिनो। बाजी साइका जो थियो छा, बाजी जल्दी थकी पई आहे, है ना। फीडबैक अव्हांजो बि खपे, अव्हांजो बि साथ खपे। बाजी रुकाना नहीं है, गेम की यही तो खासियत बात है। चलते रहिए। अपना एक मिनट सर, 30 सेकंड पर मैं से अपना कामरान से और सलमान की सही हो, गेम सही खेली, थोड़ा भी रही हुई ना। अदी जी हलाए पियो। चले बाजी, इसका फैसला हम करते। आ जाइए। ये मोबाइल नया लिया आपने? हाँ कोई नहीं लेगा, आप मुझे दे दे, कोई इशू नहीं है। हेलो जी, आपको भी 80 सेकंड दिए जाएंगे। नेल्सन पेंट से तव्हां सां सेगमेंट आए। तव्हांजो टाइम, अवांजो टाइम आई काउंटडाउन। छा थी करण चाहिए मुझी भेण, छा थी चो जी जी। चले जी, तव्हांजो टाइम काउंटडाउन स्टार्ट थे तो हाणे स्टार्ट। चलते जाइए बाजी। शायद बाजी दोनों हाथ चलाने, दोनों हाथ से गेम होती है, जैसे समीना बाजी ने खेला था। चलते जाइए। सफा बेचारी का कमजोर है। अच्छा वाकई मारू थकी तो भाई मामा, उन्होंने बोला मैंने वाइट अप कर दिया। मामा वाकई मारू थकी तो भाई यार। हेलो बेबी बैटल आहे त विनर जेका आहे उहा अदी साइका है। तो अदी साइका जे लाइ नेल्सन पेंट्स जो बेहतरीन गिफ्ट है। नेल्सन पेंट्स ये आपके साथ जाएगा, गिफ्ट है। थैंक यू सो मच, थैंक यू नेल्सन पेंट्स, यही तो है जिंदगी का रंग। आपने नहीं किया ना? दे दिया। चले जी, हाँ जी। हाणे अवा के ब्यूटी क्रीम गोरा होने की जरूरत है।
है ना, ए ब्यूटी क्रीम सलमान बाजी आवाज लाए ए ब्यूटी क्रीम आपको दे रहे हैं, बिल्कुल सर ए ब्यूटी क्रीम पहले दे दे। ये ए ब्यूटी क्रीम साई ताण जो अम्मा, ये आप भी ले ले ए ब्यूटी क्रीम, ये ए ब्यूटी क्रीम आपको कल दिया था बाजी, ये ए ब्यूटी क्रीम आप ले ले जी। सवाल हाँ अभी आए, माइक दो। उस चीज का नाम बताइए जो पैदा होते ही उड़ने लगती है। उस चीज का नाम बताइए जो पैदा होते ही उड़ने लगती है। वो न शइ जो नालो ॿुधायो जेका पैदा थींदे ही उॾामे थी। माइक ॾियो मथे। मक्खी। मक्खी। माइक खोलिए। मक्खी। क्या? मक्खी। मक्खी पैदा हुई उड़ गई। बाजी को दीजिए, बाजी समीरा के। तितली। तितली जी। वाह, आ गया। मच्छर। मच्छर। मच्छर गोठा है। हलो 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 जल्दी कयो, जल्दी कयो। मच्छर 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 नहीं, मच्छर 2 दिन के बाद उड़ता है। मच्छर आवाज साईं के दियो, साईं बेटा आवाज आ रही के दियो। भट्टी साहब के हवा। हवा। हाँ, समंदर से पैदा होती है तो उड़ने लगती है भाई हवा। ये केर है, पी केर है, नहीं माँ केर है, कितना पैदा की है। हलो 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 मथे बाइक दियो साईं, मथे बाइक दियो, मथे बाइक दियो, मथे बाइक दियो, मथे बाइक दियो। हलो ठीक है। चमड़ो। चा चमड़ो। चमगादड़। नहीं, हलो ठीक है। अचो अचो। जवाब है धुआं। सिगरेट का धुआं, आग का धुआं पैदा होते उड़ जाता है ना, यही तो है ना। जिन्होंने जवाब सही नहीं दिया है ना, हवा वाले को भाई दो, भाई साईं वाले को, साईं को हवा वाले को दो भाई। खड़ी दियो करो, गिफ्ट खड़ी दियो साईं वाले के दियो। कोहिनूर टी, कोहिनूर चाय, कोहिनूर टी साईं वाले के दियो, साईं के कोहिनूर टी दियो। हम हाणे छो न तव्हांखे असां आइस्क्रीम खारायूं, खाईंदा? तव्हांखे आइस्क्रीम खारायूं? हेलो जी, हाँ अब आया। हाँ जी, त पोइ असां अवां जे लाइ ख़ासि इग्लू आइस्क्रीम असां खणी आया आहियूं, ठीकु आहे। ऐं इग्लू आइस्क्रीम जो इक्लियर फ्लेवर खणी आया आहियूं अवां जे लाइ। सबको मिलेगा, बहुत आइसक्रीम है। सीजन वाइज इग्लू हमेशा आपके लिए बेस्ट खड़ी आया हुआ है। द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स। हिन जो फ्लेवर इक्लियर है, चॉकलेट एंड कैरेमल एंड फैंटेसी है। त पोइ आइसक्रीम जो अचो, इग्लू जी आइसक्रीम, कैरेमल इग्लू आइसक्रीम, इक्लियर फ्लेवर, आधा मथे वञो, दे दो ऊपर दे दो, साई वालों दे दो। हाथ से नहीं, ये लीजिए। नो बेटा नो। बैठे व्यो। इलाही आइसक्रीम आए तो घर में खड़ी हो जो। इग्लू वाले ने लिया है, आधे थे आप उनको दे दीजिए, आगे यार। जो अचो बा, अचो। मां तव्हांखे ॿुधायो आहे त इलाही आइसक्रीम आहे।
तव्हां खाईंदा बि खणी बि वेंदा। इग्लू अव्हां जे लाइ मोकिली आहे। ही नओं फ्लेवर आयो आहे जेको मथां जेको कोटिंग आहे चॉकलेट आहे ऐं कैरेमल आहे, त तव्हांखे ॾियूं था, कोई इशू कोन्हे। अचे वठो, आइस्क्रीम खाओ। ऐं टाइम थियो आहे हिकु ब्रेक जो, त वरी मोटंदासीं, वरी तव्हांखे आइस्क्रीम खाराईंदासीं, वरी अव्हां असां सां गॾु आहियो। त प्रोग्राम जो नालो छा आहे? धमाधम। ब्रेक खां पोइ मिलूं था असांखे प्रोग्राम में धमाधम सिंध में। सोचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद। दमादम सिंध, दमादम सिंध, दमादम सिंध। वेलकम कंदासीं, ख़ुशामदीद कंदासीं अव्हां खे धमाधम सिंध में। ऐं साईं असांजा मीरपुर ख़ासि खां आया आहिनि। ॿाहिरि मूंखे मिलिया ऑफ ब्रेक में, चई असां यार परे खाए आहियूं और यार ये 2 लाइन वाले आगे थोड़ा छोड़ो, तो तीसरी लाइन, चौथी लाइन, 5वीं लाइन को भी कुछ दे ना, ये कैसा नहीं करो ना, वरना मुझे बीच से रास्ता बनाना पड़ेगा, है ना साईं? तव्हांजी इग्लू आइस्क्रीम मुंहिंजे मथां रहियल आहे। हिकु न ॿ आइस्क्रीम रहियल आहिनि, पर हिन वक़्तु असां वटि हिकिड़ो सिंगर आयल आहे, बहितरीनु सिंगर आहे। ज़ाहिर इलाही देरि तव्हां वेठा आहियो, ताड़ी वाड़ी वॼायूं आहिनि। ऐं उहो सिंगर माशाल्लाह नंढे हूंदे खां ई हिकिड़ो सुरीलो ई हुयो, बल्कि हुयो कोन आहे। ऐं हिन वक़्तु असां वटि मौजूदु आहे, तालुक़ु हुनजो लाड़काणे सां आहे, रहंदो वीचारो कराची में आहे। उस्ताद उन जा घणा आहिनि ऐं इस्तक़बाल कंदा, ताड़ी वॼाईंदा। तव्हां ज़रूरु तव्हां टीवी ते ॾिठो हूंदो, ॿुधो हूंदो, ॾिसंदा सुञाणींदा, त तव्हांजी भरपूर ताड़ी में अचे थो यासिर समो। माइक ॾियो। हाणे चओ अस्सलाम वालेकुम या अली मदद। वेलकम टू दमादम सिंध। वरी महिरबानी शाहिद भाउ। असांजो नओं सेट कीअं अव्हांखे लॻो ऐं ही ऑडियंस? तमामु प्यारो ऐं तमामु मज़ो। ऐं मां त तव्हांखे पहिरियों ई मुबारक ॾेई चुको आहियां। माशाल्लाह उहो प्रोग्राम ॾिसी शाहिद भाउ खे वरी जेको आहे सो दमादम सिंध में ॾिसी करे वरी असांजी दिलि चयो त ॿीहर एंट्री हणूं। हा, तव्हांखे असां यादि कयो। पूरो लाड़काणो, दादू, सखर, मीरपुर ख़ासि, हैदराबाद, ॿियो कहिड़ो मटियारी, सभई तव्हां ॾिसनि पिया। सभिनी खे सलाम ॾियो। सभिनी खे सिंधवासी जेके बि मुंहिंजे सिंध जा जेके बि शहर आहिनि, सभिनी खे मुंहिंजो सलाम। पूरे पाकिस्तान खे सलाम। पूरे पाकिस्तान खे सलाम। सिंध टीवी जे तरफ़ खां असां बहितरीन कंपोज़र, बहितरीन म्यूज़िक ते असां सां गॾु आहे उस्ताद मोहरम नाज़। इन साईं जे लाइ बि ज़ोरदार ताड़ी वॼायो असां साथ। उस्ताद मोहरम नाज़ साहब जे लाइ। हा जी, गानो ॿुधाईंदा तव्हां असांखे? गानो आहे तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत, अहिड़ो यार मौला छॼो आहे मिलाए, हाणे हुन जी परवाह न आहे। जी जी, तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे सभिनी जे नाम। घड़ते मुँह सां विणंदो हुए, घोरा प्यारो तो खां तूं चिड़ंदो हुए। तोरे घड़ते मुँह सां विणंदो हुए, घोरा
प्यार तोखां तूं चिड़ंदो होए चवंदो मूंखे छॾे तूं भुलाए हाणे तुझी परवाह नाहे अहिड़ो यारो मौला मूंखे छॾियो आहे मिलाए हाणे तुझी परवाह नाहे परवाह नाहे चंड जो टुकड़ो लगी थो अॼु त तूं चंड जो टुकड़ो लगी थो अॼु त तूं ॼाणे थो मौला ॼाणे थो मौला ॼाणे थो मौला ॼाणे थो मौला चंड जो टुकड़ो लगी थो अॼु त तूं ॼाणे थो मौला ॼाणे थो मौला ॼाणे थो मौला ॼाणे थो मौला मुझे अंगण ते आ सुहड़ा तो लेनेड़ बिछाया मां ताड़ी जो साथ कबे मुझे अंगण ते आ सुहड़ा तो लेनेड़ बिछाया मां बई बाहु से रातियूं ॾई बई बाहु से रातियूं ॾई तोखे निंडड़ी कराया मां मुझे अंगण ते आ सुहड़ा ओ तोले नेण बिछाया मां साईं थी बीजो सर वॾी महिरबानी Thank you, sir. असां सां यासिर जो गानो कीअं लॻो यासिर असां सां गॾु आहे थैंक यू साईं आहे नालो साईं मुंहिंजो नालो अरशद अली आज़ाद परम दादू आज़ाद आहियो। असां गिरफ़्तार आहियूं न ख़ैर ज़बरदस्त प्रोग्राम में आयो फर्स्ट टाइम आयो कीअं पियो लॻे प्रोग्राम तव्हांखे माशाल्लाह मूंखे प्रोग्राम तमामु सुठो पियो लॻे ऐं मां कल्ह जो प्रोग्राम तव्हांजो ॾिठो हा मुंहिंजी एॾी दिलि ख़ुशि थी मां पियो चवां त बसि हाणे सुभाणे जो ॾींहुं थिए हा ऐं मां प्रोग्राम में शामिलु थियां शामिल थी आहियो तव्हां पंहिंजी फैमिली सां गॾु आया आहियो तव्हां मूंखे चयो ऑफ ईयर में चयो त मूंखे ॿ लाइनूं ॿ लफ़्ज़ पंहिंजी वाइफ खे चवणा आहिनि कहिड़ा लफ़्ज़ जेके तव्हां घर में नथा चओ हिते था चओ माइक थोरो कमु घटि पई करे माइक हले बि हा न कुझु ख़ैर आहे भाभी साम्हूं वेठी आहे भाभी छा पियो चए छा आहे कयो ॿुधाए छा थियो छा था चओ मां हाणे चवां खिलो थो जेको तव्हांखे ॾिसी अॼु उन्हनि ॾींहंनि जी कहाणी आहे जेका शादी खां अॻु में जी हुई अच्छा हा अॼु उहो में महसूसु थिए अॼु बाक़ाइदे उहो पियो महसूसु थिए छा था चवणु चाहियो चओ मां पंहिंजा लफ़्ज़ गाने जी सूरत में चवंदुमि हा गाने सूरत में चओ ही उहे ॻाल्हियूं आहिनि जेके लवर्स में थींदियूं आहिनि कॾहिं अच्छा ॿुधायो असां इंतज़ार पिया कयूं वरी चवंदा इहे ॻाल्हियूं तॾहिं जॾहिं असां रस्ते ते वेंदा हुआसीं इहे तॾहिं ॻाल्हियूं असां मानी खाईंदासीं आवा गानो कहिड़ो ॿुधायो हा ठीकु आहे रोज़ चवी थी छंछर ते आचर ते छंछर आचर सूमर ते छो थी मूंसां कूड़हणी कूड़ी सुबुह शाम ख्याल कर सुनी मुंहिंजो ख्याल कर छंछर आचर सूमर ते हा रोज़ चवी थी छंछर ते छंछर आचर सूमर ते चोटी मूंसां कूड़हणी कूड़ी सुबुह शाम हा ख्याल कर सुनी मुंहिंजो ख्याल कर हा वाह सही वाह माना भाई कूड़ बि ॻाल्हाए खड़ो कॾहिं सूमर अंगारो वरबा ख़मीस जुमो छंछर आचर बाक़ी ॿियनि ॾींहंनि ते ॻाल्हाए थी सच ॻाल्हाए थी शुरू में ॾींहंनि जा इहे हूंदा हुआ ॻाल्हियूं आइस्क्रीम खाधी आहे हा सर खाधी आहे पोइ तव्हांखे असां गिफ्ट ॾियूं था भाॼीअ जे लाइ असां हिकिड़ो तव्हांखे क्रीम बि ॾियूं था तव्हांखे असां गिफ्ट ॾियूं था
भाभी लाइ स्पेशली तव्हां चांहि ठाहींदी त कोहिनूर टी ॾियूं था भाभी लाइ ऐं तव्हांजे लाइ गिफ्ट जेको आहे किरी मिरी वणंदा आहियो सची ॿुधाया साहब सभिनि जो क्रीम मां हणंदो आहियां मीज़ान LED बि ॾियूं था ऐं तव्हांखे ए ब्यूटी जो हिकिड़ो ॿियो प्रोडक्ट ॾियूं था तव्हां इहो इस्तेमालु कयो वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में थैंक यू सो मच शायद भाऊ तव्हांजे लाइ मीज़ान वॾे तव्हांजूं महिरबानियूं थैंक यू ऐं साईं मां महिरबानी अदा करणु चाहींदुसि अदा मोहम्मद नाज़ हा जी मुंहिंजे पंहिंजे शहर जो माशाल्लाह साईं वॾी महिरबानी असांजा पंहिंजा आहियो बिल्कुलु साईं थैंक यू वॾी महिरबानी साईं मोर नालो आहे न तव्हांजो अच्छा गेम वारी टेबलेट खणी अचो जब तक ऑडियंस दे दो ऐं माइक ॾियो हुननि खे बल्कि जब तक गेम की टेबल लॻे हींअर जेका गेम आहे वकार बिल्डर एंड डेवलपर जी ताउन सां गेम आहे ऐं मुख़्तलिफ़ रंग जा बटण हूंदा जेके तव्हांखे गिलासनि में विझणा आहिनि त इहो हमेशह बटण जेके आहिनि वेचारी औरतूं ई सुबंदियूं आहिनि अॼु सोचूं था मर्दनि खे था घुरायूं त मर्द इहे ॾिसो कीअं था कनि साईं तव्हां अचो भट्टी साहब अवां अचो सर तव्हां अचो साईं अवां अचो हा अचो साईं अवां वियो तव्हांखे घुरायूं था वकार बिल्डर जे ताउन सां वकार ग्रुप जे ताउन सां वकार बिल्डर एंड डेवलपर हैदराबाद में हिन जा बहितरीन प्रोजेक्ट हिन जा हलनि पिया साईं अवां जो नालो सदा हुसैन भट्टी साहब भली कार कंदासीं अवां खे साईं खे माइक ॾींदा मोहम्मद इब्राहिम मेमन साहब किथां आया आहियो तव्हां मीरपुर खास मीरपुर खास किथां खां मीरपुर खास गरीबाबाद मां मीरपुर खास जा अंब घणा मशहूर आहिनि न हलो साईं थैंक यू साईं अवां जो नालो एजाज हुसैन ख़ासकेली एजाज हुसैन ख़ासकेली साहब तव्हां असांजा महिमान आहियो माइक ॾियो हुननि खे हे हिते ई बीठा आहिनि मूंखे थोरो कमु आहे हेॾा 5 मिंट में अचां थो बल्कि 2 मिंटनि में अचां न 1 मिंट में अचां थो थोरो टाइम थियो हिकिड़े ब्रेक जो साईं हिते रहिजो असां मिलंदा धमाधम सिंध में अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध वेलकम बैक खुश दमादम सिंध में अवां खे इंतज़ारु करायो ऐं अवां खे बि इंतज़ारु करायो त हाणे आहे सेपरेशन सर मिक्स कलर आहिनि ही बटण आहिनि कुझु जेके तव्हांखे अलॻि अलॻि ग्लास में करणा आहिनि तव्हांखे हर कलर जो बटण 5 कलर आहिनि ऐं अलॻि अलॻि तव्हांखे विझणु गिलास में कलेक्ट करिणो आहे ऐं तव्हांखे असां इन में तव्हांखे असां ॾींदासीं 80 मिंट 80 मिंट हा न थो ॾियां तव्हांखे 1 मिंट थो ॾियां बसि 1 मिंट थो ॾियां अचो साईं सभिनि खां पहिरीं सदा तव्हां अचो तव्हांखे असां 1 मिंट जो टाइम ॾींदासीं ऐं हिन गेम में ताउन आहे असां सां गॾु वकार बिल्डर एंड डेवलपर ऐं तव्हांजो टाइम ऐं काउंट डाउन स्टार्ट थिए थो हाणे म्यूज़िक हलो साईं हलो बाबा हलो 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 वकार ग्रुप जे ताउन सां ही सेगमेंट तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं बहितरीन बेशुमार हिन जा प्रोजेक्ट हलनि पिया हिन वक़्तु असांजो प्रोग्राम आशिक़ कुरैशी साहब ॾिसे पियो थैंक यू सो मच हैदराबाद खां तव्हां आया हलो साईं हलो ॿिया कलर बि आहिनि सभई कलर इस्तेमालु करणा आहिनि हलो 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 हलंदा हलो शाबाश टाइम आहे अञा ऐं तव्हांजो काउंट डाउन स्टार्ट थियो 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप हीअं कई न सफ़ा मुंहिंजो हा हलो साईं ॻणनि था अबाए गिनती यादि रखिजो ऐं जल्दी कयो असां हाणे
ऐं हिन कलर खे मिक्स करे ॾियो, हेॾा होॾा करे ॾियो, हा हेॾा होॾा करे ॾियो, घुमाए छॾियो, जल्दी कयो जल्दी कयो जल्दी कयो जल्दी कयो जल्दी कयो। ऐं गिलास जी पोजीशन कीअं रखो, तव्हां यादि रखिजो घणा थिया बाबा? हा 45, ठीकु आहे साईं। तव्हांखे ख़ासकेली साहब हाणे तव्हां अचो ऐं तव्हांखे दावत ॾियूं था, अचो भली कार। ऐं तव्हांखे बि असां 1 मिंट ॾींदासीं हिन, ऐं तव्हांजो टाइम साईं रेडी स्टार्ट। हलो साईं, वाह ख़ासकेली साहब, वाह 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 वाह, हलो 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 हलो, ज़बरदस्त ज़बरदस्त, हलो जी, हलंदा हलो हलंदा हलो। ॾिसंदा रहिजो, वाह साईं वाह। हलो ख़ासकेली साहब, हलंदा हलो हलंदा हलो। 1 मिंट कीअं ख़तमु थो थिए ख़बर नथी पवे। हलंदा हलो सर जी, तव्हांजो काउंटडाउन 10 9 8 7 6 5 4 3 2 स्टॉप। वाला शो वाला सफ़ा सुस्त लॻा पिया हुआ। शो मोरबला साहब वॾा म्यूज़िक खणी आया, हाय 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 हाय। हा जी, घणा थिया? 45 43। अचो साईं मेमण साहब, बीरपुर मां आया आहियो, ऐं तव्हांजो टाइम ऐं तव्हांजो काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे। हलो साईं, हिन सेगमेंट लाइ ताउन कयो आहे वकार ग्रुप वारनि, असां सां गॾु वकार ग्रुप एंड डेवलपर हैदराबाद में बेशुमार बहितरीन हिन जा प्रोजेक्ट हली रहिया आहिनि। हाय 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 हाय, कलर जो ही असांखे विझणो आहे, मिक्स कोन करणो आहे, तंहिंजे करे तव्हांखे असां गिलास ॾिना आहिनि। 45 43 ऐं जे विनर थियणो आहे त 46 करणो आहे। हलो साईं, 46 ते गेम आहे सॼी, ऐं विनर जे लाइ वकार ग्रुप जी तरफ़ां ऐं गिफ्ट पहिरीं खणी बीहर आहे। हलो जी, विनर जे लाइ ख़ासि तोहफ़ो आहे। तव्हांजो टाइम काउंटडाउन 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप। 46 45 46 कंदा, ठीकु आहे जी। हलो जी, हलंदा हलो हलंदा हलो। ऐं ही गिफ्ट खणा थो वकार ग्रुप जो, ऐं जेके विनर थियनि था उहो 42 42 कहिड़ो विनर कहिड़ो आहे? अचो सदा तव्हांजे लाइ आहे वकार ग्रुप जो, ज़ोरदार तारीफ़ दीजियो। ऐं अव्हां जे लाइ बि आहिनि गिफ्ट, बिल्कुलु अव्हां जे लाइ आहे सर, ही अव्हां जे लाइ, थैंक यू सो मच। अव्हां जे लाइ कोहिनूर छी, थैंक यू सो मच, वॾी महिरबानी। फोटो कढाइजो प्रोग्राम खां पोइ, हीअं लेडीज़ बि इंतज़ारु करे, मुंहिंजूं 3 भेणूं मूंखे खपंदियूं। ऐं ॿिए सेगमेंट आहे, असां हिन सेगमेंट जो नालो आहे अदी मुंहिंजी भेण तूं अचु, ऐं मुंहिंजी भेण तूं अचु, ठीकु आहे। मथे वारा चवनि था सर घुरायो नथा, मथे वारा चवनि था घुरायो नथा। अच्छा आ जा भाई, अचो अचो अचो, 3 लेडीज चाहिए, 3 लेडीज चाहिए मुझे। और मेरे पास एक प्यारे प्यारे चाचा बैठे हुए, बहुत देर से चुप करके बैठे हुए। Q&N फ्लेवर सर, ये आपके लिए खास Q&N फ्लेवर, खास तोहफा। अच्छो आ जाइए मेरी बहन, आ जाइए। है ना, 1 मिनट मिलेगा आपको, ठीक है, ओके, कोई इशू नहीं है। हिन गेम लाइ असां ताउन कयो आहे कोहिनूर चाय वारनि असां सां ताउन कयो आहे। ये गेम आप समझी वजो गेम। ये पूरे जो ग्लास है, ये जगह पूरा ग्लास है, बिनी हथन सा फैलाइणो आहे टेबल ते, ऐं पोइ हिकिड़े हथ खां तव्हांखे पूरा कलेक्ट करणा आहिनि। थोरो करे ॾेखारो, तव्हांखे बिनी हथ सां करणा आहिनि, ठीकु आहे।
ऐं हिन हथ हिकिड़े ठीकु आहे तव्हांखे असां 1 मिंट ॾींदासीं 1 मिंट जो टाइम हूंदो ऐं हिन गेम लाइ असां सां गॾु ताउन जेको कयो आहे उहो कयो आहे माइक ॾियो धीअर जो नाला वाला पुछूं आदि अवां जो नालो नादिया नादिया जी जी माशाल्लाह अवां जो नालो मुंहिंजी भेण मरियम मरियम अदी भलीकार नाज़िया नाज़िया अवां जो सादिया सनिया 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 हिकिड़ा ॻाल्हि आहे नादिया सादिया हलो आहे वधो सभिनी खां पहिरीं अदी नादिया खे चवंदासीं अचो मुंहिंजी भेण अचो गेम सम्झी विया ऐं हिन सेगमेंट लाइ असां सां गॾु ताउन कयो आहे कोहिनूर ची एतमाद है तो सब कुछ है आदि तव्हांखे 1 मिंट जो टाइम असां ॾींदासीं ऐं तव्हांजो टाइम ऐं काउंट डाउन स्टार्ट थिए थो हाणे म्यूज़िक हलो जी हलंदा हलो हलंदा हलो हलंदा हलो अचो हलो हलंदा हलो हलंदा हलो कोहिनूर टी वारनि असां सां ताउन कयो आहे एतमाद है तो सब कुछ है ॿियो गिलास कोन ॿियो असां कोन खणो आहे वधीक खां वधीक गिलास था रखंदा अगेन असां तव्हांखे वरी चांस ॾियूं था तव्हांखे ॿई रखणा आहिनि ॿई सेट रखणा आहिनि ऐं तव्हांखे हिकिड़े हथ सां कलेक्ट करणा आहिनि तव्हांजो टाइम तव्हांजो काउंट डाउन स्टार्ट थिए थो हाणे म्यूज़िक इनामात सभिनी लाइ आहे जीतियो या हारियो इनाम सभिनी लाइ हलो जी हलंदा हलो मुंहिंजी भेण शाहबाज़ 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 मुंहिंजी थी डबल ग्लास ना डबल ग्लास ना 1 मिंट जो टाइम तव्हांखे ॾिनो वियो आहे 1 मिंट जो जेतिरा वधीक गिलास हूंदा ओतिरो तव्हां महिनत थी रहा ऐं उनखां पोइ तव्हांखे कलेक्ट बि करिणो आहे जल्दी कयो हलो तव्हां कलेक्ट कयो कोशिशि कोन्हे तव्हां कलेक्ट कयो हिकिड़े हथ सां हा जी वो गिलास अगर किरी पियो त 10 9 8 ओके आधा गणे वठो ऐं हुननि गिलासनि घटाए ॾियो हा मामा कितने इन्होंने हिननि 7 सेकेंड हुआ हिन रखी छॾियो हुयो ओके 28 आहिनि ऐं तव्हांखे अदी अचो हिन में अञा 10 गिलास ॿिया विझी ॾियो यही गिलास सेकेंड्स ओके 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 रखिए रो ओके जेतिरा वधीक गिलास था रखंदा ओतिरो तव्हां विनर थींदा ठीकु आहे पर तव्हांखे सिर्फ़ु 60 सेकेंड ॾींदासीं तव्हांजो टाइम तव्हांजो काउंट डाउन स्टार्ट थिए थो हाणे जी ओके हलो जी कोहिनूर चाय जी तव्हां सां सेगमेंट आहे एतमाद है तो सब कुछ डबल ग्लास काउंट कोन थींदो तव्हां डबल ग्लास खे सिंगल कयो त तव्हां विनर थींदा डबल ग्लास खे काउंट कोन थींदो तव्हांजो डबल ग्लास खे सिंगल कयो डबल ग्लास काउंट कोन थींदो डबल ग्लास खे सिंगल कयो जेतिरा वधीक पहिरीं अदी 28 खे छॾे वई आहे अदी नादिया अगरि जेकर तव्हांखे वधीक विनर थियणो आहे टाइम थियण वारो आहे ऐं तव्हांखे वापसि कलेक्ट बि करणो आहे ज़रूरी कोन्हे सभु खां सभु रखो बसि हा जी ॿियो हथ न 10 9 8 7 6 5 3 2 1 स्टॉप बस अचो मुंहिंजी आदि नाज़िया तव्हांखे बि 1 मिंट जो टाइम ॾींदासीं ऐं तव्हांजो टाइम ऐं तव्हांजो काउंट डाउन स्टार्ट थिए थो हाणे म्यूज़िक ओके हलंदा हलो डबल ग्लास न सिंगल ग्लास हलंदा हलो असांजो प्रोग्राम लाहौर खां मुंहिंजो प्यारो दोस्त आहे मेहरान प्रिंस ॾिसी रहियो आहे मेहरान भाई कैसे आप ठीक ठाक
और एहसान भाई प्रोग्राम देख रहे हैं हैदराबाद से। डबल ग्लास काउंट कौन थी दो? डबल ग्लास काउंट कौन थी दो? डबल ग्लास काउंट कौन थी दो? अञा भी टाइम है। हेलो हेलो चल चल 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप। वाह आदि वाह, यह गेम दाऊं भी तो खा सिखा ना, केड़ी कंफ्यूज थी वई। सजा वेचारी दी ॾाढी कमज़ोर थी वई अदी। अचो मुंहिंजी भेण, अचो सादिया बाजी अचो। हींअर ताईं असां वटि 28 आहिनि न। टाइम असां ॾींदासीं 1 मिनट जो, तव्हांजो टाइम, तव्हांजो काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे। हलो जी मुंहिंजी भेण, शाबाश शाबाश। अच्छा ओके 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 ओके। डबल 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 ग्लास काउंट कौन थी दो? हिकिड़ो को रखियल आहे तव्हांजो डबल ग्लास। हा एसआई 28 आहिनि ऐं तव्हांखे 30 सेकेंड तव्हांखे वटि आहिनि। 20 सेकेंड। कोहिनूर चाय 15 सेकेंड। 10 सेकेंड तव्हां कलेक्ट कयो। 7 6 5 4 3 2 1 स्टॉप। अचो मुंहिंजी भेण, अवां जे लाइ कोहिनूर चीज़ जा ख़ासि तोहफ़ा आहिनि। ही ॿई अवां सां गॾु एतमाद थिए थो सभु कुझु। थैंक यू सो मच। ऐं अवां सां गॾु ग्रीन केमिकल पाकिस्तान अवां सां गॾु ईंदो। ग्रीन केमिकल पाकिस्तान अवां सां गॾु ईंदो। ऐं अधी लॻे थो त क्रीम ॾींदसि खूब रूप ब्यूटी क्रीम। ही अवां सां गॾु पूरो पैकेट ईंदो। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। खूब रूप Q&A फ्लेवर जे ताउन सां हींअर ग्लास टावर आहे। ऐं हिन वक़्तु असां सां गॾु आहे मौजूद आहिनि आप भी दुनिया के खूबसूरत लोगों में से एक हेवन पर्ल क्यूट गर्ल, हेवन पर्ल गोल्ड ब्यूटी क्रीम, हेवन पर्ल ब्यूटी क्रीम। ऐं ही हिन जा प्रोडक्ट आहिनि। ज़ोरदार ताड़ियूं हेवन पर्ल जे लाइ। असांजो मेहरान भाई ॾिसी रहियो, थैंक यू मेहरान भाई। ऐं हेवन पर्ल वारा बि तव्हांजे लाइ ख़ासि तोहफ़ा खणी पिया अचनि ऐं ज़ोरदार ताड़ियूं ॾींदियूं। ऐं गॾो गॾु ताउन आहे असां सां गॾु। वेलकम वेलकम टू ऑल। खूब रूप ब्यूटी क्रीम ही अवां जे लाइ, हिन लाइ ज़ोरदार ताड़ी ॾींदियूं, ज़ोरदार ताड़ी ॾींदियूं। खूब रूप वारनि जे लाइ अवां जे लाइ तोहफ़ा आहिनि। अञा तव्हांखे क्रीम मिली था। हाणे ग्लास टावर। ऐं ग्लास टावर जे लाइ वरी मूंखे खपंदा अधाए आदियूं। ग्लास टावर कीअं आहे पहिरीं मां ॿुधायां थो। ऐं ही आहे ग्लास टावर। ग्लास टावर हीअं ठहंदो। ऐं ग्लास टावर लाइ असां सां ताउन कयो आहे। ग्लास टावर लाइ असां ताउन कयो आहे। अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद। दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध। Q&N फ्लेवर जे ताउन सां, Q&N फ्लेवर जे ताउन सां सेगमेंट आहे ग्लास टावर। ग्लास टावर लाइ असां पहिरीं अदी खे घुरायो। अदी रुख़सार अचो, सभिनी खां पहिरीं तव्हां अचो। ग्लास टावर ठाहियो। कमर्शियल ब्रेक अची वियो, तंहिंजे करे हाणे तव्हांजो वरी असां ग्लास टावर ठाराईंदासीं। तव्हांखे 1 मिनट जो असां टाइम ॾींदासीं ऐं तव्हांजो टाइम, तव्हांजो काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे। हलो 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 1 मिनट जो टाइम आहे। अदी हलंदा हलो। ग्लास टावर में वधीक रखो, वधीक रखंदा जेतिरो वॾो टावर ठहंदो ओतिरो फ़ाइदो। ऐं डबल ग्लास न। ऐं हिन लाइ असां ताउन कयो आहे Q&N फ्लेवर वारनि ताउन कयो आहे मेकिंग मदर्स हैप्पी। ऐं हिन जा प्रोडक्ट आहिनि खोड़ सारा, जंहिंमें हिन जा फूड प्रोडक्ट आहिनि, फूड सर्विस आहिनि। ऐं तव्हांजा 30 सेकेंड थी विया आहिनि। तव्हांजा 30 सेकेंड स्पीड कयो। 15 सेकेंड गिरे न। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप। ओके जबरदस्त। अच्छा जल्दी कयो, सोचो न।
जल्दी करे वठो गाड़ी वठो जल्दी जल्दी हलंदा हलो जल्दी 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 घणा थिया आधा 28 में ग्लास टावर अजी अचो तव्हां मुंहिंजी भेण अचो ऐं तव्हांखे असां ॾियूं था 1 मिनट जो टाइम कहिड़ो तव्हां टाइम स्टार्ट कयो हाणे कयो Q&N फ्लेवर्स तव्हां सां सेगमेंट आहे ग्लास टावर कहिड़ो टावर वेठायो अजी छा था कयो तव्हां इहो चले जी हलो हलो हाय 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 फोटो से कटा दी ओना गेम हो टिकटॉक ठही वियो हलो छा था कयो दी आई थॉट 10 सेकंड 10 9 8 7 6 5 4 2 1 ओके स्टॉप जल्दी खड़ी गणंदा हलो इन खां पोइ असांखे 20 पहिरीं घणा हुआ 23 अचो मुंहिंजी भेण तव्हां जेकर ग्लास टावर ठाहिणो आहे त 24 25 26 27 28 29 30 50 80 टाइम स्टार्ट थिए थो हाणे हलो जी ग्लास टावर आहे ग्लास टावर लाइ ताउन कयो असां सां Q&N फ्लेवर वारनि मेकिंग कोशिश कयो थी सेंटर में अचो हलंदा हलो वाह वाह एॾो वॾो टावर हे त रेलगाॾी आहे टावर ठाहिणो आहे रेलगाॾी को ठाहिणी आहे शाबाश मुंहिंजी भेण शाबाश हलंदा हलो शाबाश Countdown 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप आदि मुंहिंजो घर ओ हिते आहे ही टावर को नहीं प्लाजा है टावर ठाहिणो आहे असांखे बहरहाल ॾिसूं था हलो जी 36 आ जाए हलंदा हलो ऐं तव्हांजो टाइम स्टार्ट थिए थो हाणे हलो जी हलंदा हलो शाबाश मुंहिंजी भेण Q&N फ्लेवर जे ताउन सां सेगमेंट आहे जेकर प्रोग्राम में अवां बि शामिल थियण चाहियो था त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते तव्हां कॉल करे पंहिंजी रजिस्ट्रेशन कराए सघो था ऐं अची सघो था असांजे हिन प्रोग्राम में ॾिसूं था त केतिरो टाइम बचियो आहे 15 सेकेंड हथ जो रखनि काउंटडाउन 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप विनर जे लाइ Q&A जो फ्लेवर जो आहे अचो अदी अवां जे लाइ Q&N फ्लेवर्स आहे विनर कहिड़ी आहे अचो दी तव्हां जे लाइ आहे अचो ही तव्हां जे लाइ गिफ्ट आहे अचो दी तव्हां बि अचो मुंहिंजी भेण अचो तव्हां जे लाइ ही गिफ्ट आहे Q&N फ्लेवर थैंक यू तव्हां वेही सघो था थैंक यू अदी तव्हां वेही सघो था Q&N फ्लेवर थैंक यू Q&N फ्लेवर हलो जी जल्दी कयो बोल टू ग्लास आहे जल्दी कयो पर फर्स्ट टाइम आया तव्हांखे खूब रूप ॾियूं था पूरो बॉक्स था तव्हांखे ॾियूं ठीकु आहे खूब रूप तव्हांजे लाइ हा बोल टू ग्लास मूंखे ज़ाल मुड़ुस आया आहिनि तव्हां ज़ाल मुड़ुस छा थियो
अलग अलग है ज़ाल मुड़स किथे तव्हां अची चुका आहियो ज़ाल मुड़स अची चुका अचो आपके साथ कौन है दो है आ जाओ तव्हां कैसा कर रहे हो उन था करे तव्हां पोइ अचो न तव्हांखे ॿी गेम में घुरायूं था अचो 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 जी माइक ॾियो हिते ॿ भेणूं हिते ॿ दोस्तूं आहिनि हिते ज़ाल मुड़स आहिनि साईं तव्हां नालो इम्तियाज़ अली इम्तियाज़ साहब केतिरो अर्सो थियो शादी के 10 साल माशाल्लाह माइक ॾींदा आदि खे आदि अवां जो नालो अस्सलाम वालेकुम अस्सलाम मेरा नाम नौरीन नवीन आपकी एक मेरी दोस्त बचपन की 80 साल हो गई है ना चले जी थैंक यू आपका नाम राबिया आसिफ अच्छा अच्छा माशाल्लाह आदि अवां बि नालो असां ॿुधाए था पंहिंजो अलमास ठीकु आहे आदि वेलकम तव्हांखे कंदासीं ऐं हिन वक़्तु असां सां गॾु ताउन कयो आहे ऐं हिन वक़्तु असां तव्हां खां ताउन कयो आहे असां सां गॾु आहे पाड़ा असां सां ताउन खे कयो आहे गेम में ताउन के कयो आहे असां सां ऐं तव्हांखे थी वियो आहे सर तव्हांखे छा करिणो आहे पाड़ा केमिकल वारनि असां सां ताउन कयो आहे तव्हांखे बॉल हितां पकड़े करे हितां ठपो ऐं तव्हांखे करिणो आहे थोरो ई वेझो वेझा अची वञो को मसइलो कोन्हे ठीकु आहे कोशिशि कजो वेझा अची वञो त सिंपली करियो ओके कोहिनूर की गेम सर हो गई है कोहिनूर के विनर कौन से कोहिनूर के विनर चले जी हिन गेम लाइ असां सां गॾु ताउन कयो आहे पांडा केमिकल वारनि ताउन कयो आहे असां सां गॾु ऐं सभिनी खां पहिरीं साईं तव्हां हुन पासे ईंदा मुंहिंजी भेण हिन पासे ईंदी ऐं तव्हां कंदा सेगमेंट साईं तव्हां भले थोरा वेझे अची वञिजो भले बॉल खे कैच करणो आहे गिलास में जेकॾहिं हिन में बॉल अची वञे तव्हां हिन बॉल खे वापसि हेठि रखंदा पोइ रिवर्स कंदा ठीकु आहे मुंहिंजी भेण तव्हांखे असां 1 मिनट जो टाइम ॾींदासीं तव्हांजो टाइम स्टार्ट थींदो हाणे म्यूज़िक हा हाँ सही हलो 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 हाँ हाँ चेक हेठा ओके ओके हलो 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 ओके डबल न गेम समझी गया ओके हलो हलो पाड़ा केमिकल वाले जो ताउन साइज सेगमेंट आहे पाड़ा केमिकल जो ताउन साइज सेगमेंट आहे आई टाइम काउंटडाउन हो सके ॾींदा थोड़ो और आप कोई तेजी ओके ओके 40 सेकंड हुए अभी हाँ इन्हीं पे काउंट कौन दी दो पाड़ा केमिकल ताबू साइज सेगमेंट है 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप पांडा केमिकल जो ताउन साइज सेगमेंट है सफाई और हिफाजत के साथ साथ पांडा केमिकल नारायण जल्दी कर जो आई पांडा केमिकल जो पैगाम है पांडा केमिकल न्यू लुक आयो है शीशे को देखे ना सर ये काउंट कौन थी दो ओके नारायण बाबा अब कौन जाएगा बॉल लेगा और कौन करेगा बॉल फेंकेगा अच्छो 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 हेलो मुझी भेण समझी विया ताजो टाइम ताजो काउंटडाउन स्टार्ट थे तो हाणे हाँ हेलो 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 हुआ 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 हाँ हेलो 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 वाह 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 पाड़ा केमिकल पक्की दोस्त में बाकायदा
हाँ ॿिनि दोस्तुनि में ऐं हिकिड़े लाल मुर्ग जो जेको मुक़ाबिलो आहे ॾिसूं था त छा आहे। हेलो जी, टाइम काउंटडाउन 10 9 8 7 6 5 4 स्टॉप। ओके, थैंक यू सो मच, वॾी महिरबानी। ऐं कोई इशू नहीं है। नेक्स्ट ओके जी, हाणे विनर त साईं कहिड़ा आहिनि भाउ? कहिड़ा आहिनि विनर कहिड़ा आहिनि सर? अवां जे लाइ थैंक यू पांडा केमिकल, अवां जे लाइ विनर, थैंक यू सो मच, वॾी महिरबानी। ऐं फनकार असां वटि मौजूदु आहे, पर मूं वटि ॿारनि जे लाइ ख़ासि तोहफ़ा आहिनि बच्चों के लिए। बस बैठे रहो बैठे रहो बैठे रहो। ये है ओके, ये ले ले, बैठे 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 असां ताउन कयो आहे स्वीट हिल ग्रीन केमिकल, स्वीट हिल ग्रीन केमिकल। सर मथे आ रही स्वीट हिल, ये ले ले। बैठे रहो, सब लोग बैठ जाए, बैठ जाए आप, बैठ जाए। हमारे पास प्यारे सिंगर है अभी सबके लिए गिफ्ट है। नेल्सन पेंट्स, अम्मी ये आपके लिए, अम्मा ये आपके लिए, ठीक है। नेल्सन पेंट्स असा फनकार के गुरायू था। आई सब लोग बैठ जाइए, आपको इग्लू आइसक्रीम खिलाते हैं और सिंगर भी हमारे साथ है, सबको आइसक्रीम मिलेगा, ठीक है। आई अदा सब लोग बैठ जाइए, वॉलंटियर वजन मथा का स्टार्ट कर सभी की आइसक्रीम करायो। आई असा घुराईंदासीं बेहतरीन सिंगर के एक दफ़ा ॿीहर असांजे विच में मौजूदु आहे यासिर समो। ज़ोरदार ताड़ी यासिर जे लाइ। सब वञो मथे लो, खड़ो माए खड़ो, मथे लो, ऊपर जो बीच में सब। ओ हलो हलो हलो, आगे जाओ आगे जाओ, आगे जाओ, मथे लो। बरसात जी कण कण पै थी, ॾाढी हीर थदिया। बरसात जी कण कण पै थी, ॾाढी हीर थदिया। दिलकश आहे नज़ारो, केॾी प्यारी घड़िया। सोना तोते दिल चरी आया, तोते दिल चरी आया। सोना तोते दिल चरी आया, तोते दिल चरी आया। तन ते पई जो मिठड़ी कोयल जिलातिया। जी जो बधी वई तुझी तन मन जितातिया। तन ते पई जो मिठड़ी कोयल जिलातिया। जी जो बधी वई तुझी तन मन जितातिया। ओ सीड़ो अखिड़न में या मन में थो मचबरे। कीअं पो करार ईंदो तू जो आही मुखां परे। हिन
वक्त ताई जिंद मुंजी बस सूरने में सड़िया सुना तोते दिलचरिया यार तोते दिलचरिया सुना तोते दिलचरिया यार तोते दिलचरिया बरसात जी कड़कड़ पैंदी बरसात जी कड़कड़ पैंदी डाठी रथदिया रहमत जो मीह वसे थो मीह जो मज़ो वठूं बरसात जे बहाने हिक ॿिए जो मुंहुं ॾिसूं रहमत जो मीह वसे थो मीह जो मज़ो वठूं बरसात जे बहाने हिक ॿिए खे ॿई ॾिसूं अहिड़ो हसीन मौक़ो शायदि ॿीहर न ॿियो मिले बादल भरिया बीठा आहिनि ऐं पई थी ठिमिड़ खिले घबराई थो तूं छाले सुण ॻाल्हि गरिया सुण तोते दिलचरिया यार तोते दिलचरिया सुण तोते दिलचरिया यार तोते दिलचरिया अॼु ही अलाह रखियो तोखे पयो सॾे प्यारा पजे मरी अखां छो थियो आहीं परे परे अॼु ही अलाह रखियो तोखे पयो सॾे प्यारा पजे मरी अखां छो थियो आहीं परे हिन यादगार ॾींहं ते अचु वाइदो मिली कयो साथ सलामत पंहिंजो रहे न छो दर्शन कराए पंहिंजो सोना दिल वई अड़िया सोना तोते दिलचरिया यार तोते दिलचरिया सोना तोते दिलचरिया यार तोते दिलचरिया थैंक यू यासिर असां सां गॾु मौजूदु आहे यासिर लाइ गिफ्ट खणी ॾियो यासिर खे ॾियो स्वीट हेल्स ॾियो नेल्सन ग़लती थी हुजे का ख़ता थी हुजे तव्हांजो पंहिंजो आहियां माफ़ु कजो वरी इंशाअल्लाह ताला ज़िंदगी सिहत ऐं क़िस्मत साथ ॾिनो अवां सां गॾु नाज़ी असां सां गॾु यासिर हुयो यासिर सुठो ॻायो यासिर जे लाइ नेल्सन पेड ॾियो स्वीट हेल्स ॾियो छो यासिर नंढड़ो आहे हिन खे मीज़ान LED बल्ब बि ॾियो यासिर खे छो यासिर खे इहो छो छॾियो आहे मीज़ान LED बल्ब ॾियो कोइस जो जूस बि पीआरियोसि इग्लू जी आइस्क्रीम बि खारायोसि टाइम थियो आहे अवां खां मोकिलाइण जो यानी प्रोग्राम मां मोकिलाइण जो ज़िंदगी सिहत ऐं क़िस्मत साथ ॾिनो त वरी अवां सां गॾु सुभाणे लाइव हूंदासीं साॻे प्लेटफॉर्म ते सिंध TV ते साॻे प्रोग्राम दमादम सिंध में दुआऊं कजो असांजे लाइ पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं पंहिंजे जो ख़्यालु रखिजो हमेशह दुआ में यादि रखियो तेसिताईं अला निगहबान अला वाही सिंध सलामत साथ सलामत